इन पकीअ सां गॾु हथ मथे कयो, दुआ पढ़ूं। ए मुंहिंजा मालिक साईं, तू मर्द मुजाहिद, को चेयरमैन पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं सदर पाकिस्तान जनाब आसिफ अली ज़रदारी जो सायो असां लाइ हमेशा हमेशा असांजे मथे ते रख। या मालिक साईं जनाब आसिफ अली ज़रदारीअ खे ख़िज़री हयाती ॾे त उन जे जेके मर्दाना क़दम आहिनि सिंध ऐं सिंधियुनि जे लाइ, जेके मुजाहिदाना क़दम आहिनि सिंध ऐं सिंधियुनि जे लाइ, उन्हनि मां असां ईअं ई फ़ाइदा हासिलु कयूं। ए मुंहिंजा मालिक साईं, असांजे अदी फरियाल टालपुर खे वॾी ॼमार ॾे। ए मुंहिंजा मालिक साईं, असांजे बिलावल साहब खे, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे वॾी ॼमार ॾे। हू नौजवान आहे, हू नौजवान आहे, अल्लाह साईं उनखे जो नसीब कर शादी करे उनखे औलाद थिए त जीअं असांजे मर्द मुजाहिद जनाब आसिफ अली ज़रदारी साहब जो नसुल वधे ईअं सल्तनत उस्मानी वांगुरु उन जो नसुल वधे, उहो 600-800 साल सिंध जे मथां हुकुमरानी करे। आमीन सुम आमीन।